हेलो एंड अस्सलाम वालेकुम। अॼु ॻाल्हि कंदासीं शहीद नाज़िम जोखे जी। सिंध जो हिकु अनमोल हीरे खां महरूम थी वई। सिंध हिकु अनमोल हीरे खां महरूम थी वई। नाज़िम जोखो जी ज़िंदगी जा संदसि वारिसनि दास्तान खोले छॾिया। हिन जो जानवर ऐं पखियुनि सां एतिरो प्यारु हुयो, असां त सोचे बि नथा सघूं। हिन तस्वीर में सिंध तारीख़ जो अनोखो अनमोल किरदारु शहीद नाज़िम जोखियो पंहिंजे हयातीअ में हिकु बीमार कुते जी मालिकी कंदे नज़र अची रहियो आहे। अचो त पखियुनि तोड़े जानवरनि सां मुहबत कंदड़ नरम दिल ऐं मज़बूत इरादनि जे मालिक बेदर्दीअ सां भरियल शहीद नाज़िम जोखे जे केस जी मुस्तक़िल मालिकी करियो। हिन जोधे जे फितरी सूंहं सां शायदि एतिरो प्यारु हो जो पखियुनि जे बचनि जी यतीम थियण ते पंहिंजा बचा यतीम करे छॾियईं।